रते देरो में 3 ॾींहं अॻु ज़्यादती जी कोशिश दौरान मज़ाहिमत करण ते जवाबदारनि खां बेदर्दी सां क़तल थी वियल मासूम नीगर जे वारसनि ऐं सोशल वर्करनि पारां वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कियो वियो। रतोदेरो जे जोगीपाड़े में जिनसी ॾाढाई जी कोशिश करण दौरान मज़ाहिमत करण ते बेदर्दी सां गोलियूं हणी क़तल कयल 13 वरनि जे यतीम नीगर सिराज ओढाणो जी खून सां इंसाफ़ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ समाजी वर्करनि ऐं नीगर जे वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते समाजी कारकुननि कमांडो जलवाणी, दोदो आरबाणी, सरफराज़ आरबाणी, सूरज जोयो ऐं ॿियनि नीगर जे वारसनि मोहम्मद अली, मोहम्मद पुनल, राबेल अली ओढाणो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुलनि जहिड़े मासूम नीगर खे बेगुनाह क़तल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। हुननि चयो त शहर में एॾो त नाहक वधी वियो आहे जो मासूम ॿारनि खे बि ज़ालिम बख़्श कोन था कनि, जे सबबु शहरनि डप विचां पंहिंजे ॿारनि जो घरां निकिरण बि बंदि करे छॾियो आहे। मासूम सिराज जी अमड़ पंहिंजे बचिड़े जी अहिड़ी मौत ते ॾींहुं राति रत जा ॻोढ़ा ॻाढ़े इंसाफ़ जी मुंतज़िर आहे। पुलिस हिकु जवाबदार आशिक वसीर खे त गिरफ़्तार कयो आहे, पर नीगर जे क़त्ल में मुलविस ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ पुलिस इंतज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। हुननि DIG ऐं SSP लाड़काणो ऐं आला अख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो त ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में SSP लाड़काणो जे ऑफिस अॻियां एहतजाज करे धरनो हंयो वेंदो।